मां ॾिसंदी आहियां साईं, मसइलो ॿियनि जो हूंदो आहे, परेशान तव्हां थी वेंदा आहियो। जॾहिं त ॻोठ वारनि सां तव्हां सभई वास्ता ख़तमु था कयो, पोइ उन्हनि जे लाइ एतिरो परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? रुखसार बेगम, वो त नादान आहिनि, पर मां त कुल रखां थो। मां ॻोठ वारनि जी बर्बादीअ खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो, उन जे करे मां परेशान आहियां। जॾहिं मां ॾिसां पियो त उन्हनि जो मुस्तक़बिल उन्हनि जे हथनि में ई आहे, पोइ हू बर्बादी जी तरफ़ छो था वञनि? छा का अहिड़ी बि क़ौम जाहिल थी सघे थी जेका पंहिंजे मथां कंहिं ज़ालिम ऐं जाबर खे मुसलत करे? जेकॾहिं को हिकिड़ी ग़लती करे त ख़ैर आहे, पर जेका क़ौम बार बार ग़लती करे, उन क़ौम खे तव्हां छा चवंदो? ही रुगो असांजे ॻोठ जो मसइलो न आहे। सिंध जे हर शहर, हर ॻोठ में को न को ज़ालिम वेठल आहे, ऐं उन ज़ालिम खे असां पाण पंहिंजे हथनि सां मुंतखब कयो आहे। कंहिं बि ज़बरदस्ती उनखे नाहे विहारे। असां पंहिंजे लाइ पाण धाड़ेल, चोर, डाकू, लुटेरा मुंतखब करे पंहिंजे मथनि ते विहारिया, ऐं पोइ वरी ॾोह पंहिंजी क़िस्मत ते ॾींदा आहियूं, ऐं चवंदा आहियूं त असांजी क़िस्मत ई अहिड़े ज़ालिम ऐं जाबर जे हथनि में लिखियल आहे। रुखसार बेगम, सभ खां वॾी जहालत, ऐं उहा जहालत ई मुंहिंजो सिर खणाइण थी चाहे। उन्हनि ज़ालिमनि जो को ॾोह न आहे, उन्हनि खे त मूं पाण हितां तड़े कढियो हो, पर अफ़सोस ही जाहिल मुंहिंजे ॻोठ वारा उन्हनि ज़ालिमनि खे पंहिंजे हथनि सां पंहिंजे सिर मथां वेहारण था चाहिनि। रोअण इन ॻाल्हि जो आहे त असांजी क़ौम मां इहा जहालत कॾहिं ख़तमु थींदी? असांजे माण्हुनि खे शऊर कॾहिं ईंदो? पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में कॾहिं सोचींदा? या इहो जहालत जो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो, हिकु ज़ालिम ऐं जाबर माण्हू खे चूंडे हमेशह पंहिंजे मथां मुसलत कंदा रहनि? काश मुंहिंजे मौत खां पहिरियां मुंहिंजी क़ौम खे सुजाॻी अची वञे ऐं अमन जो अलम खणी पंहिंजे हक़नि वठण लाइ निकिरी पवे। न साईं, ईअं न थींदो, छो त असांजे क़ौम खे ज़ुल्म सहण ऐं पिनण जी आदत पइजी वई आहे। हा रुखसार बेगम, तूं सही थी चए। असांखे त आदत पइजी वई आहे ज़ुल्म सहण, हथ टंगण जी, ऐं असांजी सिंध में इहा चवणी मशहूर आहे त आदत उज़वो हूंदी आहे। हाणे मां इहो ई चवंदुसि त इन किने उज़वे खे कटे जिस्म खां धार करणी क़ौम जी भलाई आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।